अस्सलाम वालेकुम प्यारा बारो समूह तो ॾिसरा नूर समूह यूट्यूब चैनल अॼु क्लास 8 जो यूनिट 2 शुरू कयूं पिया। इहा तमामु घणी उमेद कयां थो त हिन पोइम मां तव्हां तमामु घणो महज़ूज़ थींदा। हिन में 4 स्टैंड्स आहिनि। चइनी स्टैंड्स में सूबनि जे हवाले सां ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां उनखे पेश कयो वियो आहे। माई ब्लेस्ड ब्यूटीफुल लैंड, मुंहिंजी मुक़दस, मुंहिंजी प्यारी, मुंहिंजी अता कयल ख़ूबसूरत धरती। माए मुंहिंजी ब्लेस्ड मुक़दस अता कयल ब्यूटीफुल ख़ूबसूरत लैंड धरती। इन द नॉर्थ स्पेल बाइंडिंग सीन्स दैट astound, उत्तर में सैरंगेज़ नज़ारा जेके अक़ल खे दंग करे छॾीनि। इनमें दरख़्वास्त लाइ नॉर्थ उत्तर स्पेल बाइंडिंग सैरंगेज़ सीन्स नज़ारा दैट जेके स्टाउंड हैरत में विझो छॾीनि। माइटी कोराकरम दैट्स स्नो क्राउंड, ऊंचो कराकरम जंहिं ते बर्फ़ जी ताजपोशी आहे या ताजपोशी थियल आहे। माइटी ऊंचो कराकरम पहाड़ी जो नालो, दैट्स जंहिं ते जेके स्नो बर्फ़ क्राउंड मथस ढकियल या ताजपोशी कयल। विथ हिंदूकुश ब्यूटी ऑल अराउंड, हिंदूकुश जी ख़ूबसूरती सां, चौधारी ख़ूबसूरती सां, फैलियल ख़ूबसूरती सां। विथ सामा हिंदूकुश पहाड़ी नालो, ब्यूटी ख़ूबसूरती, ऑल सब अराउंड चौधारी। वेयर वार्म एंड ब्रेव पीपल आर फाउंड, जिते गर्मजोश ऐं बहादुर माण्हू लभनि था, मिलनि था। वेयर जिते वार्म गर्मजोश ऐं ब्रेव बहादुर पीपल माण्हू आर आहिनि फाउंड मिलंदा। ओ माई लॉर्ड, अड़े मुंहिंजा मालिक, अड़े बि चई सघो पिया, ए बि चई सघो था। ऐं कीप देम ऑल सेफ एंड साउंड, उन सभिनी खे सही सलामत रख। ओ अड़े या ए माए मुंहिंजा लॉर्ड मालिक, कीप रखण देम उन्हनि खे ऑल सभु सेफ एंड साउंड सही सलामत। द सेंट्स ऑफ खारान डिज़र्ट ब्राउंड, खारान ऋणपट जी वारी भूरी आहे, नासी आहे। दरख़्वास्त लाइ सेंस वारी ऑफ जो जाजी, दरख़्वास्त लाइ खारान रणपट नालो, डिज़र्ट रेगिस्तान या रणपट ब्राउन भूरी। लूफ्टी माउंटेन्स विथ प्रीशियस स्टोन्स फाउंड, ऊंचियूं पहाड़ियूं क़ीमती पत्थर जिते मिलनि था। लूफ्टी वॾियूं ऊंचियूं, माउंटेन्स जबल पहाड़ियूं, विथ सामा खां प्रीशियस क़ीमती स्टोन्स पत्थर फाउंड मिलनि था, लभनि था। एंड माइंस फुल ऑफ मिनरल्स अंडरग्राउंड, ऐं खाणियूं जेके ज़ेरे ज़मीन मैदनियत सां भरियल आहिनि। एंड ऐं माइंस खाणियूं सुरंगूं फुल भरियल ऑफ जो जाजी मिनरल्स मैदनियात अंडरग्राउंड ज़ेरे ज़मीन। माई लैंड, मुंहिंजी धरती, माई मुंहिंजी लैंड धरती। वियर फियरलेस पीपल अबाउंड, जिते बेखौफ़ माण्हू घणा मिलनि था। वियर जिते फियरलेस बेखौफ़ डिॼण खां सवाइ या न डिॼण वारा पीपल माण्हू अबाउंड जाम मिलनि था। ओ माई लॉर्ड, ऐं मुंहिंजा मालिक। कीप देम ऑल सेफ एंड साउंड, उन सभिनी खे सही सलामत रख। ओ अड़े या ए माए मुंहिंजा लॉर्ड मालिक, कीप रखण देम उन्हनि खे ऑल सभु सेफ एंड साउंड सही ऐं सलामत। फर्टाइल प्लेन्स फील्ड्स ऑफ ग्रीन ऑल अराउंड, ज़रखेज़ शुदा मैदान
चौधारी जिते अनाज सां भरियल बनियूं आहिनि। फर्टाइल ज़रख़ेज़ प्लेन सुदा सवा मैदान फील्ड्स बनियूं ऑफ जोजाजी ग्रीन्स अनाज ऑल सब अराउंड चौधारी। Where meet 5 mighty rivers renowned, जिते मशहूर 5 नदियूं मिलन थियूं। Where जिते meet मिलन थियूं 5 mighty वॾियूं ऊचियूं rivers दरिया नदियूं renowned मशहूर। A land of tales and legends profound, धरती जे किस्सनि ऐं दियोमालाई कहाणियुनि जो घर आहे जिते दाना मिलनि था। हिकु लैंड धरती ऑफ जोजाजी टेल्स किस्सा कहाणियूं ऐं लेजेंड्स दियोमालाई प्रोफाउंड दाना। Where simple people work the year round, जिते सादा माण्हू पूरो साल सॼो साल कमु कनि था। Where जिते simple सादा people माण्हू work कमु द हासिल लाइ work year साल round सॼो। Oh my Lord, ऐं मुंहिंजा मालिक, keep them all safe and sound, उन्हनि सभिनी खे सही सलामत रख। ऐं मुंहिंजा लॉर्ड मालिक कीप रखनि दैम उन्हनि खे ऑल सभु सेफ एंड साउंड सही ऐं सलामत। द इंडस डेल्टा स्प्रीड ऑल अराउंड, सिंधु डेल्टा जेका चौधारी फैलियल आहे हर हंधि फैलियल आहे। सिंधु दुआबो या डेल्टा जेको चौधारी हर तरफ़ फैलियल आहे। Far from the moon जो माउंड, मून जे दड़े खां परे परे ताईं। द हासिल आहे इंडस सिंधु दरिया डेल्टा दोआबो स्प्रीड फैलियल ऑल अराउंड चौधारी। फार परे फ्राम खां मासां द हासिल आहे मून जो दड़ो तारीख़ी शहर जंहिंजी क़दामत 4.5 खां मथे ॿुधाए वञे पई माउंट दड़ो। Where echoes of ancient times resound, जिते आगाटे दौर जा पड़ाड़ा या सदाऊं गूंजनि थियूं। Where जिते echoes पड़ाड़ा या सदाऊं ऑफ जोजाजी एंशेंट आगाटा पुराणा टाइम्स वक्त resound गूंजन था। And sincere and resourceful people abound, ऐं मुख़लिस ऐं बाअसर माण्हू जाम मिलनि था घणा मिलनि था। ऐं सिंसियर मुख़लिस सचार ऐं रिसोर्सफुल बाअसर पीपल माण्हू abound जाम। ओ माई लॉर्ड, ऐं मुंहिंजा मालिक, कीप देम ऑल सेफ एंड साउंड, उन्हनि सभिनी खे सही सलामत रख। ओ अड़े या माए मुंहिंजा लॉर्ड मालिक कीप रखनि देम उन्हनि खे ऑल सभु सेफ एंड साउंड सही ऐं सलामत। त प्यारा ॿारो हीअ 8 जो यूनिट 2 असां मुकमल कयो ऐं वरी बि चवंदुसि त लाइक सब्सक्राइब ऐं शेयर करियो सभिनी दोस्तनि सां भाइरनि सां भेनरुनि सां जिते बि तव्हांजी पहुच आहे सभिनी सां शेयर करियो, ख़ुदि लाइक करियो, सब्सक्राइब करियो ऐं घणे खां घणो तव्हां खे स्प्रीड करियो त जीअं इल्मु वधंदो रहे। तव्हांखे जेकॾहिं कंहिं मामले में तकलीफ़ थिए थी या मुंहिंजे पढ़ाइण जे तरीक़े में तव्हांखे जेकॾहिं कुझु न कुझु हासिल या कुझु मुंझ थिए थी तव्हां तॾहिं बि कमेंट्स में कुझु चई सघो था। अल्लाह हाफ़िज़।